नौशरो फिरोज खान खबर शामिल कई पे मंसूर मलिक के रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मोहम्मद ताशमीन आलम जी सदारत हेठि ज़िले में सारन के फसल की पोखाई ते पाबंदी ते अमल दरामद कराइण बाबत एक इजलास संदसि ऑफिस में थियो। उन मौके डिप्टी कमिश्नर चयो त सिंध हुकूमत ज़राई पानी की खोट सबब सखर बैराज में निकरंदड़ रोहड़ी कैनाल, नारा कैनाल और बेन वाहन ते सारन के फसल की पोखाई ते मुकम्मल पाबंदी लगाई है। उन आबपाशी ज़राअत और रेवेन्यू खाते के ऑफिसर गॾिजी ज़िले में सारन के फसल ते पाबंदी ते मुकम्मल अमल दरामद कराइण। उन चयो त आबादकारनि खे पाबंदी बाबत आगाह कियो वञे ऐं सारन जे नर्सरियुनि खे ख़त्म कयो वञे। उन ज़राअत खाते के ऑफिसरनि खे हिदायत कई त सारन के बेजार खे ख़त्म करण लाइ ज़राई दवाउनि जो इंतजाम कनि। डिप्टी कमिश्नर चयो त ट्रैक्टर ज़रिए सारन के फसल के ख़त्म कयो वञे ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी क़दम खंया वञनि। उन चयो त तालुके सतह ते असिस्टेंट कमिश्नर की सरबराही में कमेटियूं क़ाइम कयूं वञनि।